नाज़रीन, कंबर शहदादकोट में चौमासे बरसातन जो वसकारो बंद थी वियो आहे, पर शहर के अक्सर इलाइक़नि समेत वाहिद कंबर क्रिकेट ग्राउंड में मींह जो पानी बीठल है। ग्राउंड में पानी हुजन सबब प्लेयर सख्त परेशान आहिनि। वधीक मालूमात कंदासीं कंबर मां पीर कयूम जी रिपोर्ट। कंबर शहदादकोट में चौमासे जी मींह पवण खां पोइ जेकी शहर जी सूरत हाल है, केतरनि ई इलाइक़नि में हाणे भी मींह जो पानी बीठल है। जॾहिं त कंबर शहर जो वाहिद ग्राउंड है कंबर हाई स्कूल ग्राउंड, जंहिंमें भी पानी मौजूद है। जेके क्रिकेट खेॾंदड़ रांदीगर आहिनि या ॿियूं जेके हिते रांदियूं खेॾियूं थियूं वञनि, उन्हनि नौजवाननि जो चवणु आहे त मुसलसल इंतज़ामिया के चवण के बावजूद शहर के रोड रस्तनि तां ऐं ग्राउंड तां पानी निकाल नथो कयो वञे। मींह बंद थियण के कुछ ॾींहं थी विया आहिनि, पर शहर में अञा भी पानी मौजूद आहे। इंतज़ामिया के बिल्कुल चयो आहे, इंतज़ामिया अञा कुछ चयो त कुछ अर्सो अञा असांखे लॻंदो हुन जेको आहे सो पानी कढण में। असांखे काफ़ी टाइम थी वियो आहे, जेको आहे सो 10 खां 15 ॾींहं थी विया आहिनि, हिनमहिल ताईं ग्राउंड ईअं ई लॻो पियो आहे। असां नौजवान जेको आहे सो मतिलबु कि परेशान आहियूं त असां काॾे वञूं, इहा ई असांजी क्रिकेट आहे, इहो ई असां हिन मां कुझु सिखूं था त असां अॻिते हली कुझु थींदासीं। चवंदा आहिनि त जेको आहे सो जिथे जेको आहे क्रिकेट आबाद हूंदी आहे उते मतिलबु कि इस्पतालूं जेको आहे वीरान हूंदियूं आहिनि। जिथे इस्पतालूं जेको आहे सो आबाद में उते असां हिते ई खेॾंदा आहियूं। ॿियो को ख़ासि माना जेको आहे फैकल्टी न आहे। असां सिंध गवर्नमेंट खे असां अपील था कयूं त जेको आहे सो असांखे ही ग्राउंड आबाद माना जेको आहे सो कयो वञे, पानी जेको आहे सो हिन मां मतिलबु कि जेको आहे सो ख़ारिज कयो वञे, असां जेको आहे सो क्रिकेट खेॾी सघूं वधीक। बिल्कुल अवां नौजवान जो ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जिते रांदियुनि जा मैदान आबाद हूंदा आहिनि उते जेको आहे सो अस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि ऐं केतिरनि ई ॾींहंनि खां वठी हिते ई पाणी मौजूदु आहे। मुसलसल चवण जे बावजूदि पब्लिक हेल्थ, म्यूनसिपल इंतज़ामिया ऐं ज़िले इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बढ़ियल आहे। ज़िलई हेड क्वार्टर आहे, करोड़े रुपयनि जी बजट आहे, ख़बर नाहे त उहा किथे ऐं कहिड़ियुनि जॻहियुनि ते ख़र्च थी थिए। केरु कंहिंखां पुछण वारो कोन्हे को। हितां जा नौजवान इहो मुतालबो था कनि त जल्द खां जल्द हिन ग्राउंड तां पानी कढी करे असांखे खेॾण लाइ ही हमवार करे ॾिनो वञे त जीअं असीं क्रिकेट रांदि खेॾी सघूं।